नए माली साल जे बजट जे नतीजे में सेनेट चेयरमैन ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर जी पघारुनि में वाध असांखे नज़र आई पए। पाण फाइनेंस मिनिस्टर खां इहो गुज़िरियल सवाल बि कयो वियो आहे पंहिंजे पारां। ऐं अॼु जेको आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ते नोटिस बि वरितो आहे, त इन ते तव्हांजो छा एनालिसिस आहे? छा इहो जेको सख़्तु रिएक्शन आयो उन जे नतीजे में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब खे नोटिस वठिणो पियो? ॾिसो, हिते वज़ीर आज़म जो अख़्तियार कोन्हे। स्पीकर ऐं चेयरमैन सेनेट उनजी अलॻि हिकिड़ी बजट हूंदी आहे, उन मां उन्हनि पंहिंजी जेका पघार वधाई आहे, जेतोणीकि न वधाइणु खपे उन्हनि खे। पर वज़ीर आज़म जो जिते अख़्तियार हुयो, वफ़ाक़ी काबीना जॾहिं मार्च में पंहिंजी पघारूं वधायूं वज़ीरनि ऐं मुशीरनि 188%, त उनखे वज़ीर आज़म साहब छा रोकियो? ही जेको आहे सॼो ज़ाहिर आहे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि आहे। वज़ीर आज़म नोटिस थो वठे, वज़ीर आज़म नोटिस वठी करे छा थो सघे? वज़ीर आज़म वटि अख़्तियार कोन्हे त उहो चेयरमैन सेनेट खे, स्पीकर क़ौमी असेंबली खे बाउंड करे त उहा जेका बजट आहे उन्हनि जी, उहा बजट कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कनि। छाकाणि त उहा बजट उन्हनि जी डिस्पोजेबल ते हूंदी आहे, उन पंहिंजे मुताबिक़ उहो हलाईंदा आहिनि। तो मुंहिंजो ख़्यालु आहे त वज़ीर आज़म जो नोटिस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे ऐं असांखे थोरो लुभाइण लाइ आहे। अदरवाइज़ जेकॾहिं वज़ीर आज़म एॾा संजीदा आहिनि त आम माण्हुनि जी पघार जेका आहे, सरकारी मुलाज़िमनि जी पघार, उनखे उन में वधीक वाधि कनि, ऐं जेका वफ़ाक़ी काबीना जी पघारुनि में इज़ाफ़ो थियो हुयो उहा वापसि वठनि। त पोइ सम्झी सघिजे थो त वज़ीर आज़म जेके आहिनि, जिते हुननि जो अख़्तियार आहे उते हुननि अमल करे ॾेखारियो, हाणे जिते हुननि जो अख़्तियार न आहे उन्हनि खे थोरो शर्म हया ॾियारीनि थिया, तव्हां ईअं न कयो। त मुंहिंजो न ख़्याल कोई एॾो इम्पोर्टेंट आहे वज़ीर आज़म जो नोटिस वठणु। इहो मूंखे नथो लॻे। पघारूं जेसि तरह ताईं अख़लाक़ी तौर ते पाण पंहिंजी पघारूं जी वाध वापसि नथा वठनि, वज़ीर आज़म साहब कुझु कोन करे सघंदा। थैंक यू वेरी मच इंदाज़ साहब, तव्हां सां एतिरी देर जे लाइ मौजूदु आहे।